लड़ण लाइ तैयार थी। असां सभु इन जे लाइ हिते गॾु थिया आहियूं त हर रोज़ असांजे इलाइक़े में चोरियूं ऐं फुरियूं थियनि थियूं। इन चोरनि असांजो जीअं जंजाड़ करे छॾियो आहे। हे बि के पोड़े प्यूमा जो सहारो हूंदो। हसीन शामा मौसम बहार तेरी हसीन शामा मौसम बहार जी पारत है अल्लाह के तुझे मुझे प्यार जी। अरे पुनल तुझी एतरी मजाल तू रोजाना मुझे खिलाफ अखबारन में तो लिखी। मां एक सहाफ़ी आया जो हक़ सच लिखण मुझो फर्ज है। मां वो मरते दम तक लिखदो रहंदुम। डॉक्टर साहिबा तव्हां खे हिते कंहिं शइ जी जीअं ई जंजाल करे छॾियो। मास्तर चोर त वॾा चालाक हुया, हिते त पेर जो निशानी न छॾे विया। मास्तर तू चोरन खे ॾिठो उहो केरु हुया? मां मरी वेंदुसि पर साख कोन खणंदुमि। अरे ज़ालिमो केरु आयो? मां तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? उनजी चोरी करण मुश्किल आहे। चोर मुझो पी चोर मुझो ॾाढो चोर। बाबा बादशाह तव्हांजी हीअ चोरी आहे क़यामत ताईं शाद आबाद रहे। चोरी हुजे त अहिड़ी हुजे गुल गुलाबन जहिड़ी हुजे। जोड़ी हुजे त अहिड़ी हुजे गुल गुलाबन जहिड़ी हुजे। जेको ॾिसे हवा करे जेको ॾिसे हवा करे। बुढ़ी बुढ़ी तलावा मुझो भी अलावा। रीमा ऐं ही आहे मोहम्मद अली। इन्ही ॿिन्ही भाइरनि जे प्यार जो त सॼो ॻोठ मिसालूं ॾींदो आहे। जोड़ी असांजी ॾिसी माण्हू चली वेंदा आहिनि। जोड़ी असांजी ॾिसी माण्हू चली वेंदा आहिनि। कई पाण में मिली ॻाल्हियूं करे चवंदा आहिनि। वॾो भाउ वॾो आहे नंढो भाउ घटि नाहे। नंढो भाउ नंढो आहे वॾो भाउ घटि नाहे। बस यार असांजो ॻोठ जो अलाए छा हाल थींदो। अदा वो इंसान ही ना है जंहिंजे दिल में इंसानियत ही न हुजे। असांजी साफ़ी असांजी हीअ रित जेके साथी उन्ही जेको आहे उनजे ख़िलाफ़ आवाज़ उतारी जंहिंखे जेको सरेआम गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। रईस ख़ुदा से मुंहिंजी मदद कयो। असां ग़रीब माण्हू गुज़ारो कयूं था, बचनि जो रोज़ी कयूं था, उहो बि पैसा तव्हां न ॾींदो? ठीकु आहे मिस्री मां तव्हां पंहिंजो ख़्यालु कजो। ख़्यालु मां पंहिंजो न पर हाणे रिस बाबुल ख़ान जो ख़्यालु कंदमि। दुनिया वारो ॾिसो बुरे कम जो बुरो नतीजो थींदो अथव। लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर। कुदरत सी कायम कदीम वाली वाहिद वहद
जोड़ू जोड़ जहान जूं खावंद खास खल के मोहम्मद मुकाई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कल मुंह ते करीम ते चिटो चाई अल्लाह मौला का अंत महबूबी पंहिंजी जोड़ी भली वही दुश्मन जी आदिल जली कई दोस्त आहिन दिली चवे बाबल बादशाह मिलंदा हिन खिली जोड़ी असांजी ॾिसी माण्हू चली वेंदा आहिनि जोड़ी असांजी ॾिसी माण्हू चली वेंदा आहिनि कई पाण में मिली ॻाल्हियूं करे चवंदा आहिनि वॾो भाउ वॾो आहे नंढो भाउ घटि नाहे नंढो भाउ नंढो आहे वॾो भाउ घटि नाहे जोड़ी असांजी ॾिसी माण्हू चली वेंदा आहिनि जोड़ी असांजी ॾिसी माण्हू चली वेंदा आहिनि के पाण में मिली ॻाल्हि करे चवंदा आहिनि वॾो भाउ वॾो आहे नंढो भाउ घटि नाहे नंढो भाउ नंढो आहे वॾो भाउ घटि नाहे असांजो
अल ज़बर आ, बे ज़बर बा, ते ज़बर ता, से ज़बर सा, जिम ज़बर जा, हे ज़बर हा, हे ज़बर था, दाल ज़बर दा, दाल ज़बर ज़ा, रे ज़बर रा, जे ज़बर ज़ा, जिम ज़बर सा, जिम ज़बर शा, सा ज़बर सा, दा ज़बर दा। यार अली शेर होदे त ॾिस भोतार राजा खान ऐं बाबल जो पाण में केॾो न प्यार आहे। ॾिस त सही हथ हथ मां छॾनि ई कोन था। यार इन्ही ॿिन्ही भाइरनि जे प्यार जो त सॼो ॻोठ मिसालूं ॾींदो आहे। भाइर हुजनि त बाबल खान ऐं राजा खान जहिड़ा हुजनि। बसि यार अली शेर असांजो सदाऊं दुआऊं अथनि। सॼी ज़िंदगी ईअं ई प्यार ऐं एको हूंदनि पाण ऐं कॾहिं बि हिक ॿिए खां धार कोन थींदा। हा यार मुंहिंजूं बि इहे दुआऊं अथनि। हल त हाणे हलूं। बागी दे त का ख़बर हिन ॻोठ में को साओ थियो आहे या न? भोतार ॻोठ में सभु सावा आहिनि बाबा, बाक़ी सुका वठी छॾे वञे विया थी। अच्छा माना त सभु सावा आहिनि। ॾे त सलाह ही पंहिंजा शींहं राति जो कंहिंखे ॾियनि ॿरो। भोतार मास्टर वज़ीर आहिनि, वॾो माल ठाहियो वॾो, राति जो ॾींहुं खां उनखे ॿरो। न पागी न, मास्तर खे छॾ ॿियो कंहिंखे ॾिस। मास्तर जी चोरी करणु ॾाढी मुश्किल आहे। भले भले मास्तर खे छॾियूं, छो मास्तर तुंहिंजे चाचे जो पुटु आहे। बागी ख़्याल सां ॻाल्हाए। चाचे जो पुटु तुंहिंजो हूंदो। छो बाबा मुंहिंजो चाचो छो हूंदो? मां सभिनि जो ठीको खयो आहे छा?
सभिनि जो चाचो हूंदो बाबा। थोड़ी थोड़ी तलाव मड़ी मुंहिंजो बि अलाव। बागी मास्टर वज़ीर जो घर ॻोठ जे विच में आहे। उन जी चोरी करण मुश्किल आहे। असां पकड़जी बि सघूं था। अड़े तव्हां डिॼो न, जेसिताईं मां ऐं पागी तव्हां सां गॾु आहे न, तव्हांखे कोई बि पकड़े नथो सघे। होतार सही तो चवीं। फुड़ी फुड़ी तलावा मुंहिंजो सभ जो अलावा। केर हाणे? मैं काथों जो आहे? इलाइके जो। हितों जो त तूं मूंखे नथो लॻे। तू इलाइके जा हुआ। शनाख्ती कार्ड अथई? अड़े कागज़ घर में अथई, हिते पोइ अंगूठे लाइ तो घुमी हिते? इलाइको असांजो साहब जितां न आया बदली थी वरी करे। अड़े तलाशी वठो जड़े। साहब मुंहिंजो मोबाइल पैसा छो कढिया थो, मां घणी मिसकीन आहियां। अड़े घणो वात न हाणे कयाई न चर्च में चालान हलणे तो हल। साहब मां चालान न कयो, मां वापसि वञां थो। हलणे तो हल। रईस खुदा वास्ते मुंहिंजी मदद कयो। खैर त आहे आशिक, छा थियो तव्हांखे? रईस मुंहिंजे नंढे भाउ खे पेट में सूर पियो आहे, हू तड़पी रहियो आहे। अड़ी वो ॼट उन्ही खे त अस्पताल खणे वञ, असांजे काॾे आयो आहे। रईस असांजे ॻोठ खां अस्पताल काफ़ी परे आहे। तव्हां पंहिंजी कार ऐं ड्राइवर ॾींदो त असां जल्द अस्पताल पहुचंदासीं। अड़े पंहिंजी औकात में रह, तूं असांजी कार में वेंदे। अदा साईं, ही बि इंसान आहे, कोई जानवर न आहे जो असांजी कार में वेंदो त कार ख़राब थी पवंदी। ओ मुंहिंजा प्यारा भाउ, वॾनि जो चवणु आहे ॼट खे हमेशा पेरनि में वेहारणु घुरिजे। पाण सां गॾु वेहारींदे त ॼट इची बि पवंदई। अदा उहो इंसान ई न आहे जंहिंजी दिलि में इंसानियत ई न हुजे। मां हिनजी मदद कंदुसि। हल आशिक, मां तोसां गॾु हलां अस्पताल। अचो। होता साईं, रईस नंढो साधो आहे, मुंहिंजी ॻाल्हि दिलि में न कयो। छो जो फुड़ी फुड़ी तलाव असांजो बि सभु जो अलावा। अरे ज़ालिमियो केर आयो? मता जो छा बिगाड़ियो आहे? बस कर रे मास्टर। अरे घणो वात न हण, फिफड़ कढे रखां। अरे घणो माल ठातो थी, तूं बि ज़कात नथो कढे। अॼु ज़कात कढियूं था असां।
भिकारी तूं अंदरि वञी माल खणी आ मैं हथ छोड़ियां ठीकु आहे फिक्री न कर सारो सामान खणी थो अचां हिम्मत कर भाई ख्याल कजांइ तूं फिक्र न कर जे करे थोरी बि चुरपुर कयो अथसि गोली हणंदोमांसि वात वारो भागी हल निकरण जी कर चोर त वॾा चालाक हुया हिते नालो निशानी पेर जो गुम करे छॾियो बागी पोइ हाणे छा कजे मां त तबाह ऐं बर्बाद थी वियमि मुंहिंजो त सभु कुझु सामान खणी लुटे विया मूंखे मास्तर तूं चोरनि खे ॾिठो उहो केरु हुया अरे यार उन्हनि जे मुंहं ते कपिड़ो बदल हुयो मूंखे कहिड़ी ख़बर केरु हुया मास्तर तोखे कंहिंजे मथां शक आहे त बाबा ॿुधाए असांखे उन जी हली गिरेबान पकड़ियो था शक मां कंहिं ते कयां मुंहिंजी त कंहिं सां दुश्मनी ई कोन्हे मास्तर ईअं कीअं थो थी सघे को त तुंहिंजो दुश्मन आहे न वालेकुम अस्सलाम मिस रीमा ऐं हीअ आहे मोहम्मद अली तव्हां रेस बाबल खान आहियो न जी जी आऊं आहियां मूंखे अनवर साहब कॉल कई हुई बख्श महिमान जो सामान खणी अंदरि अच तव्हां अचो वेही करे ॻाल्हियूं कयूं था पैकेट गोल्डी चारी है वाह जी सर 5 किलो जो है चावल कजाए जी सर और 5 किलो तेल कजाए सौदे जा पैसा सही छा जाड़े तू असा को पैसा तो करे पुलिस वारन को सौदे जा पैसा सर असा लखे रुपया रही करे पुलिस में भर्ती थे उनजे करे तवा के पैसा दियो असा गरीब मानू मजूरी क्यों था सर वने बच्चन जो कोरियो करूं था मुखे लगे तो के तेराणो ना है लगे तो के हवालात जी हवा खाने जी सख्त जरूरत है बस साहब माके न खपन पैसा यो सामान थाने ते जल्दी पुजाए हलोड़े सिपाही छोकरा जल्दी सादो काट पुजाए इन्हनि खे खुदा जी मार पवन मोटी न मता अचनि
मिस रीमा तव्हां त इहो कमु वॾो साहब जो कयो अथव। अॼु जी हिन महांगाई दौर में केरु कंहिंखे रुपयो बि न ॾींदो ऐं तव्हां ग़रीबनि खे मुफ़्त में दवाऊं ऐं इलाज कयो था। रेस बाबुल खान, मूंखे जेतिरो सुकून ग़रीबनि जी मदद करण में मिलंदो आहे न, ओतिरो सुकून पैसे में ना ई मिलंदो। काश तव्हां जहिड़ी सोच हर डॉक्टर जी हुजे हा त को ग़रीब कंहिं बग़ैर इलाज कोन मरे हा। रईस बाबुल खान, असांजी रिहाइश ऐं कैंप जो किथे था बंदोबस्तु कयो? रिहाइश तव्हांजी हिते ई आहे, बाक़ी कैंप जो मां हाणे बंदोबस्तु करायां थो। तव्हां जेसीं आराम कयो, तव्हां वॾो सफ़र करे आया आहियो। महिरबानी तव्हांजी रेस बाबुल खान। महिरबानी चई मूंखे शर्मिंदो न कयो, इहो मुंहिंजो फर्ज़ु आहे। मास्तर तूं परेशान न थी, मां चोरनि जी ॻोल्हा करायां थो। अलाह चाहियो त तोखे तुंहिंजो सामान मिली वेंदो। भोतार मूंखे सामान सां गॾु चोर बि खपेनि। मास्तर सामान जी ॻोल्हा कर, चोरनि जी न। मास्तर चोरनि जे कढ लॻंदे त पंहिंजो सामान बि बाबा विञाए वेहंदे। अड़े उन्हनि मूंखे मारण जी कोशिशि कई आहे, छा मां उन्हनि खे ईअं छॾे ॾियां? मास्तर वठ सठ इन में धक लॻी वेंदा न बाबा, तूं मतिलब जी ॻाल्हि कर। पर बागी बाबा इन हाणे परवर खे छॾ, भोतार खे सामान जो लिस्ट ॾे, चोरनि जी ॻोल्हा करे। हा हबीबला ॾियां थोसि। मास्तर इहो तुंहिंजो सॼो सामान घणे जो थींदो? भोतार सामान खां अलावा रुगो मुंहिंजो सोन ई 10-12 लखनि जो आहे। मास्तर तूं मूंखे 5 लख ॻोल्हा करण वारनि लाइ ॾे त मां अॼु ई तुंहिंजे सामान जी ॻोल्हा करायां थो। भोतार 5 लख त वॾा आहिनि। मास्तर घणो सोच न बाबा, मथे में सूर पइजी वेंदी। ॾिसे थो अॼुकल्ह गोरियूं बि नकल था मिलनी। जीअं भोतार चवे थो ईअं कर, छो जो फुड़ी फुड़ी तलावा असां सभ जो अलाह आहे। ठीकु आहे बागी, मां ॾींदुसि 5 लख। धूड़ पवाई 5 लख, सामान बि वई, इहो 5 लख बि वई। फुड़ी फुड़ी तलावा रुगो मुंहिंजो ई अलाह आहे। छा तकलीफ़ आहे राणी तोखे? एग्ज़ाम में पारा इहो फेवरेट सीरत खणी ॾिजांइ। हाँ ये बैठ। दवा तुम 4 दिन में 3 दफ़ा दवा टाइम पे पी जाए, ठीक है? पैसा दे छाजा अड़े पैसा पेट्रोल जा पैसा दे छाजा अड़े इनको हफ़्तो वठंदा आहियो? न साहब हफ़्तो न ॾींदो आहे। ठीकु आहे, हिन खां हफ़्तो न वठंदा कयो आईंदा। छाजो हफ़्तो? मूंखे पेट्रोल जा पैसा ॾियो। अड़े हे ईरानी तेल तो हलाई, अञा पुलिस सां वरी बदमाशी बि करे थो।
साहब बदमाशी माना तव्हां था कयो मूंखे तेल जा पैसा ॾियो न त बीह तड़े अॼु तोखे ख़बर ॾियां थो पियो सॼे साहब मुंहिंजो ग़रीब बाबू न कंदो देर ईअं कई न 13 ॾींहं में चालान कंदो साईं। फुड़ी फुड़ी तलाव आहे मुंहिंजो बि अलाव आहे। अरे हू साम्हूं ॾिसो छा आहे? पागी ही त मोटर इंजण आहे। हा इहा मोटर इंजण राति तव्हांखे चोराइणी आहे। इहा मोटर इंजण तुंहिंजे मामे जी आहे। अरे बाबा ॻोठ में असां हर हिक जी चोरी कई आहे। ॻोठ वारा असां ते शक न करनि तंहिंजे करे पंहिंजनि जी चोरी करणी आहे। सम्झी वियो? समझी वियासीं पागी रुगो राति थियण ॾे ॾियूंसि था ॿरो। फुड़ी फुड़ी तलाव आहे मुंहिंजो बि अलाव आहे। अचो त हाणे हलूं। केरु आहीं तूं? काॾे थी वञे? मां डॉक्टर आहियां ऐं ॻोठ जे ग़रीबनि ॿारनि जो मुफ़्त में इलाज करण लाइ वञा पई। अच्छा डॉक्टरयाणी आहीं? अड़े सिपाही राति खां वठी मुंहिंजी बि त तबियत ठीकु न आहे। हा साहब तव्हां बि ॾाढा बीमार आहियो। डॉक्टर साहब जो इलाज कर ॾाढो बीमार आहे। डॉक्टर साहब सब जो ती इलाज करें मुंहिंजो बि त इलाज कर न। ॾिसो साहब असांखे इज़त सां वञणु ॾियो न त अंजाम ख़राबु थींदई। पसड़े न ते जा पुट हणाई ना छितर। सूबेदार 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 तू कानून जो मुहाफ़िज़ आहीं या कानून जी वर्दी में लिखियल हैवान आहीं? सरकार तोखे अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ तोखे रखियो आहे या उनजी इज़त सां खेॾण लाइ? रईस बाबल खान मां त बस बस हाणे इहा अदाकारी न कर। वाछा न चिरे छॾी आहे। कानून जे मुताबिक़ इज़त सां ड्यूटी कर न त तुंहिंजी मथे शिकायत करे वर्दी लाराए छॾींदुमि। हाणे हल ॾिसी छा थो। हलो रे हलो। मिस्त्री मां तव्हांखे काॾे बि वञिणो हुजे मूंखे ॿुधाईंदा कयो। ईअं अकेला न वेंदा कयो। मां तव्हां सां गॾु हलंदुसि। हाज़िर रेस बाबुल खान मां जेॾां बि वेंदमि तव्हांखे ॿुधाईंदमि ऐं तव्हां सां गॾु हलंदमि। हुजे त
मोहब्बत सची ऐं सुठड़ी हुजे गुल गुलाबनि जहिड़ी हुजे जेको ॾिसे वाह वाह करे जेको ॾिसे वाह वाह करे जोड़ी हुजे तहिड़ी हुजे गुल गुलाबनि जहिड़ी हुजे जोड़ी हुजे तहिड़ी हुजे गुल गुलाबनि जहिड़ी हुजे माण्हू असांखे ॾिसण जे लाइ दुआऊं घुरनि पिया मिलण जे लाइ माण्हू असांखे ॾिसण जे लाइ दुआऊं घुरनि पिया मिलण जे लाइ दुआऊं घुरनि पिया मिलण जे लाइ हैरान हर का दिलड़ी हुजे गुल गुलाबनि जहिड़ी हुजे जेको ॾिसे वाह वाह करे जेको ॾिसे वाह वाह करे जोड़ी हुजे तहिड़ी हुजे गुल गुलाबनि जहिड़ी हुजे जोड़ी हुजे तहिड़ी हुजे गुल गुलाबनि जहिड़ी हुजे मोहम्मद बख्श लुंड जे ॾिसनि शाइर शाइरीअ में सारा कनि महमद बख्श लुंड जे ॾिसनि शाइर शाइरीअ में साराह कनि शाइर शाइरीअ में साराह कनि सूंह में जीअं सिंधुड़ी हुजे गुल गुलाबनि जहिड़ी हुजे जेको ॾिसे वाह वाह करे जेको ॾिसे वाह वाह करे जोड़ी हुजे तहिड़ी हुजे गुल गुलाबनि जहिड़ी हुजे जोड़ी हुजे तहिड़ी हुजे गुल गुलाबनि जहिड़ी हुजे जेको ॾिसे वाह वाह करे जेको ॾिसे वाह वाह करे जोड़ी हुजे तहिड़ी हुजे गुल गुलाबनि जहिड़ी हुजे जोड़ी हुजे तहिड़ी हुजे गुल गुलाबनि जहिड़ी हुजे हाँ साहब इहो तो तव्हांजे बारे में अख़बार में लिखंदो आहे हाँ इहो अचेड़े हिनखे बीहायो हिते भैया रेट अड़े पुनल तुझी एतिरी मजाल जो तू रोज़ाना मुंहिंजे ख़िलाफ़ अख़बारनि में तो लिखी साहब मां हिकु साहबी आहियां जेको हक़ सच लिखणु मुंहिंजो फर्ज़ु आहे मां उहो मरते दम तक लिखंदो रहंदुमि लॻे थो त तोखे बि जल्दी शहीद थियण जो शौक़ु आहे साहब इहे मौत जो भउ उन्हनि खे ॾे जेके मौत जो ख़ौफ़ हुजे मां हक़ सच लिखण वारो आहियां हिन धरती जो पुटु आहियां हिन धरती जे लाइ अगरि मां शहीद थी वञा त मूंखे को फ़िक्र न आहे असां साहब हमेशह हे पैन असां ईअं सम्झो असांजी मौत आहे मौत असां पंहिंजो मौत हमेशह साण करे घुमंदा आहियूं इहो धमकियूं असां कोन सहंदासीं हिन धरती जे लाइ आख़िरी रत जो कतिरो पंहिंजो वाहींदासीं मगर हक़ सच लिखण को कोन मुर्दा आहे साहब कोन मुर्दा हल हाणे हल हितां तकरीरां घणियूं न कर ॿीहर आईंदा मुंहिंजे ख़िलाफ़ लिखे ई तो मौत तुझो मुक़दर हूंदो SHO सरवर जो इहो पैगाम अथई साहब इहो त अॼु साफ़ ज़ाहिर थियो तव्हां हिकु वर्दी में हिकिड़ा पुलिस ऑफिसर न बल्कि दहशतगर्द आहियो इहे ख़बर सुभाणे अख़बार में ॾिसजांइ हल हाणे हल हितां हल डर
अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम रसूल खान। डॉक्टर साहब तव्हां खे हिन कैम्प में का तकलीफ़ न आहिनि? का बि तकलीफ़ कोन्हे, तव्हांजी वॾी महिरबानी। अच्छा, ये डॉक्टर रीमा काॾे वई आहे? मिस रीमा वई आहे पंहिंजो ॻोठ में पेशेंट ॾिसण। अच्छा डॉक्टर साहब, कोई कमकार हुजे त मां पंहिंजे बनी ते आहियां, मूंखे इतला कजो। हाज़ुर हाज़ुर रईस बाबर खान। ठीकु आहे डॉक्टर साहब? ओके। बासत अली जेके दवाउनि जो ऑर्डर ॾिनो अथई उहो पहुची विया? जी जी ख़ैर सां, जेके बि तव्हां ऑर्डर कयूं सॼा पहुची विया। ओके सही आहे। मामा जी ख़ैर त आहे? अॼु तव्हां सभु हिते कीअं आया आहियो? बता साईं, तव्हांखे ख़बर आहे त ॻोठ मां हर रोज़ चोरियूं था थियनि। हा मामा, मां त उन चोरनि जे ॻोल्हा में लॻो पियो आहियां। अलाह साईं कंदो जल्द उहे चोर पकड़जी पवंदा। बता साईं, अलाह इन चोरनि खे मारे, उन्हनि खे किनियूं बीमारियूं थिए। राति जो मुंहिंजी ज़मीन तां इंजण चोरायो विया आहे। बता साईं, तव्हां कुझु हिमत कयो, असां हाणे चटियूं भरे भरे मरी वियासीं। मामा जी, मां एसपी साहब खे चोरनि जे बारे में शिकायत कई आहे। इंशाल्लाह एसपी साहब कुझु ॾींहंनि में ॻोठ जे रस्ते ते पुलिस जूं चौकियूं हणंदो ऐं पोइ चोर जल्द पकड़जी पवंदा। होतार साईं, इहे चोर मुंहिंजे हिकिड़े दफ़े हथ में अचनि, मां उन्हनि खे किनो करे मारींदुमि। उन्हनि मुंहिंजे घर जो हिकु सामान बि न छॾियो। बाबा बुरी बुरी तलावा मुंहिंजे बि अलावा बाबा, इहो रिननि वारियूं पिट परातियूं होतार जे ताक़ते न ॾियो। होतार खे इहो ॻाल्हियूं न आहिनि वणंदियूं। भागी पारा तो न ॾियूं त ॿियो छा कयूं, मोकारो कयूं छा? बाबा सब्र कयो, सब्र। सब्र जो फल मिठो हूंदो आहे। छो जो फुड़ी फुड़ी तलावा मुंहिंजो बि अलावा। डॉक्टर साहिबा, हर ॻोठ वञो था, असां ग़रीबनि जे ॻोठ बि अचो। डॉक्टर साहिबा, असां बि इंसान आहियूं। इंसानियत जे नाते असांजे ॻोठ जो ॿारनि जो बि इलाजु कयो। बाबा, अॼु मां ॿिए ॻोठ ते वञां थी, सुभाणे तव्हांजे ॻोठ में मां ज़रूरु ईंदसि। ठीकु आहे डॉक्टर साहिबा, जेका तव्हांजी मर्ज़ी। हटो, मूंखे रस्तो ॾियो। अचो अचो डॉक्टर साहिबा, रस्तो त खुलियो पियो आहे। वाह मालिक वाह, वाह जो सोनो ठाहियो थी। मुंहिंजा वॾेरा बि वाह कोई सोना न आहिनि। मूंखे एॾो सूंह ॾिनई त सूंह मुंहिंजी पाचन खवाए थी। बसि भाग ॾींहुं आहे, ॿ टे रुपया पैसा हुजनि हा, शादा बि मूंसां शादी में गॾु हुजे हा। वाह त भलो छा त सूंह ॾिनो थी, पर भाग कोन ॾिनई। भाग ॾींहुं आहे बसि। हाणे मालिक तू ही बात कर, तो मुझे
भली आहे दड़का ड्यास भी ॾींदो खिली आहे दड़का ड्यास भी ॾींदो खिली आहे मुंहिंजे जानीअ जी ओ मुंहिंजे जानीअ जी तबियत भली आहे मुंहिंजे जानीअ जी तबियत भली आहे। चाचा छा थियो तव्हांखे? कंहिंखे त चवे चाचा? तव्हांखे ॿियो कंहिंखे? मूंखे त चवे चाचा? मुकारो करिया चाचो न करिया फुड़ी फुड़ी तलावा मुझो भी अलावा हे कम भी न थियो। चाचा कॾहिं था वञो? दवा त वठो न। वाह वॼो थी तव्हांखे मां मरा त मुंहिंजी जान छुटे मां ॼमियो ई सुरन जे लाइ आहियां मरा त मुंहिंजी जान छुटे। हाँ हिते जो तव्हांजो पंहिंजो रिपोर्टर पुनल खोसो अॼोको असांजो जेको है एहजाज आहे नाजाइज़ी ऐं पुलिस जे ख़िलाफ़ आहे उन जे भताखोरी जे ख़िलाफ़ आहे जेके उहे दुकानदारी कयूं वता आहिनि वर्दी जे आड़ में हे जेके उते कसमा खणी अची ईंदा आहिनि असांजे ग़रीब जो जान माल जो हिफ़ाज़त जो कसम कंदा आहिनि पर उन्हनि खे बधाए ही लुटेरा निकिता आहिनि हितो जा लुटेरा निकिता आहिनि ऐं बदमाशियूं करे भता था घुरनि। मां मुर्दाबाद ऐं मां हितो जे अवाम खे गुज़ारिश थो कयां त निकिरो ॿाहिरि पंहिंजे हक़ जो आवाज़ उथारियो इन ज़ालिमनि जे ख़िलाफ़ इन लुटेरनि जे ख़िलाफ़ इन भताखोरनि जे ख़िलाफ़ तव्हां मां सां गॾु थियो पंहिंजे नसलनि खे बचायो। पाण त तव्हां पंहिंजो वक़्तु गुज़ारे आहियो धिकनि पुछनि में पर हाणे जदी दौर आहे सोशल दौर आहे अचो मुंहिंजे हिकु आवाज़ थियो पुलिस मुर्दाबाद। बागी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बागी कहिड़ा हाल वारनि? अहिड़ा ख़ुशि आहे छो जरी मूंखे यार तोहार वॾेरो मांखो 5 लख रुपयो वठी हो जेको तोहार चोरी मोटाई न मञा ते चोरी कोन मोटाई अथसि। पैसा कंहिंखे ॾिनई? हे तोहार वॾेरे खे। पोइ वञी वॾेरे खां वठ न बाबा मूंखे छो जरी मां वॾेरे जो चमचो थोरा आहियां मां पागी आहियां बाबा। यार उन ॾींहुं तूं चए पियो सोच घटि मस्तर पैसा ॾे 5 लख रुपया चोरी मोटा ॾींदा हाणे वरी चवंदो त वॾेरे खां वठ। बागी इज़त सां मूंखे चोरी मोटा ॾे न त पादर हणंदो मां। तूं पादर खे मूंखे हथ न आहिनि हां हाणे त ॾिसां ॾे विड़ते अचे अचे अरे ये बागी के छा थियो चोरी से मोटी खून की चीने पे जियो अज मस्तर फुड़ी फुड़ी तलावा मुझो भी अलावा विरदा रिछो भोला आहिनि बाबा पागी न पागी दिमाग सां विरदा आहिनि दिमाग सां। उथ पागी हल बाबा ये न वरी न मास्तर अची वञे।
हसीन शामा मौसम बहार तेरी हसीन शामया मौसम बहार जी पारत है अल्लाह के तुझे मुझे प्यार तेरी हसीन शामा मौसम बहार चेहरो अचंद तू जो चरो तू जो चाहुआ तो साई दिल मुझी मुझो तो मिसा हुआ चेहरो अचंद तू जो चरो तू जो चाहुआ तो साई दिल मुझी मुझो तो मिसा हुआ तारीफ कहड़ी क्यामा सोनी मुंदी हार तेरी हसीन शामा मौसम बहार तेरी हसीन शामा मौसम बहार वारन दबंग घबराए अखिन ते रखे थी तुम जो दीदार करे दिल खुश मुझ थे वारन दबंग घबराए अखिन ते रखे थी तुम जो दीदार करे दिल खुश मुझ थे हालत
साहब तव्हां हिते आराम सां वेठा आहियो, हुते बाज़ार में साफ़ ई पुनल माण्हुनि जा तव्हांजे ख़िलाफ़ कनि थो भरे। अड़े हिन पुनल जी एतिरी जुरत जो मुंहिंजे धमकी ॾियण जे बावजूद बि ही मुड़े कोन थो। साहब हिन पुनल खे पंहिंजी साफ़त ते वॾी मगरूरी आहे, चवंदो मां हक़ सच ॻाल्हाईंदुसि, भली मरी वञा कूड़ कान ॻाल्हाईंदुसि। साहब पुनल वॾो सिधी आहे, मारण में साल मुड़दई। अचो अॼु कयूंसि था मौत जे हवाले। लिखदा ॾिठई वॾेरे जे माण्हुनि जा कम। बसि यार इहो ज़ुल्म न आहे त ॿियो छा आहे? ना मास्तर जो ॾोह हुयो ना गुनाह हुयो, बेनाक अची वॾेरे जा माण्हू कुटे आ। बसि यार असांजे ॻोठ जो हाणे अलाए छा हाल थींदो। बसि यार अलाह रहम कंदो। अच त यार हाणे हलूं। मोहम्मद अली तू घर पहुची करे मोॾे का लाज़मी कजे। मिस्त्री मां मूंखे इमरजेंसी मिठे हाथ मां अव्हांखे अकेलो कोन छॾे वञा हा। अड़े पागी हीअ हसीन छोकिरी केरु आहे? पुतार हू डॉक्टर आहे, शहर खां हिते मुफ़्त में इलाज करण आई आहे। ठीकु आहे मिस्त्री मां, तव्हां पंहिंजो ख़्यालु कजो। ख़ुदा हाफ़िज़। ख़्याल मां पंहिंजो न, पर हाणे रिस बाबुल ख़ान जो ख़्यालु कंदमि। ऐं बोतार रईस बाबल ख़ान हिनखे पंहिंजे बंगले में रहायो आहे। अच्छा त इहा हिते रहे थी ऐं मूंखे का ख़बर ई कान्हे। बोतार फिक्र छो थो करी, फुड़ी फुड़ी तलाव आहे, तुंहिंजो मुंहिंजो बि अलावा। अड़े पुनल तोखे उंडी एतिरो सम्झायो, तोखे ॻाल्हि समझ में कोन आई। तूं ॾे मुंहिंजे ख़िलाफ़ माण्हुनि जा कन थो भरी। साहब मां तोखे उंडी चयुमि त असां साहब बि जंहिंजी साहब बि थींदा पंहिंजो मौत पंहिंजो कफन मथे ते खणी घुमंदा आहियूं। इहे धमकी उन्हनि खे ॾे तोखे मारणो आहे भली मार, ऐलान हज़ारे मां न रुगो तूं कंहिं कंहिं ख़ामोश कंदे। हिते हिकु पुनल मारींदे हज़ारे पुनल पैदा थींदा। भरड़े भर कलमो अचे ई थी गोली। बोतार फुड़ी फुड़ी तलाव तुंहिंजो बि अलाह। पागी पर थियो छा आहे? बोतार इहो पाण वारो ॻोठ वारो पुनल साफ़ ई आहे न, उनखे सरियाम सूबेदार गोलियूं हणी मारे छॾियो। बोतार मारे छॾी।
उतार यो सूबेदार वॾो जलाद आहे जलाद। उतार असां त राति जे ऊंधाईअ में माण्हुनि खां फुर ऐं लुट कयूं था, पर बाबा इहो सूबेदार त सरेआम माण्हुनि खां फुर लुट करे थो। उतार हिन सूबेदार सॼे ॻोठ वारनि जे नक में दम करे ॾिनो आहे, कंहिं माण्हू खे बसके ई कोन थो, सफ़ा ईअं जलाद लॻो पियो आहे। उतार फिकिर न कर, छोजो फुरी फुरी तलाव मुंहिंजो बि अलाव। अहिड़ा सूबेदार मूंखे कोन ई न सघंदा। सूबेदार मुंहिंजे पुट बेगुनाह खे मारे छॾी, मुंहिंजे पिछाड़ीअ जो हिकु ई सहारो हुयो। चाचा सब्र कर सब्र। ऐसे कीअं सब्र कयां? ज़ालिमनि मुंहिंजे जिगर जे टुकड़े खे मारे धार करे छॾियो। कहिड़ो ॾोह मुंहिंजे पुट जो, हक़ सच ॻाल्हाइण ॾोह आहे। न चाचा न, वो छो मुंहिंजे पुट खे बेदर्दी सां क़त्ल करे उन जे लाश खे बाज़ार में गिरियो वियो? छा सच्चाई ईमानदारी हलण वारनि खे जीअण जो हक़ न आहे? छा उन ज़ालिमनि खां पुछण वारो कोई न आहे? जेकी ग़रीब पियो मां जे जवान पुटनि खे भेनरनि जा घोट ॿाहिरि सरेआम क़त्ल था करे छॾनि। अरे ज़ालिमो, कंहिंखे मारण खां अॻु सोचींदा कयो, ही बि कंहिंजे अखियुनि जी रोशनी हूंदो, कंहिं पोड़े पियो जो सहारो हूंदो, ही बि 7 भेनरुनि जो हिकु ई भाउ हूंदो। चाचा 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 सूबेदार शाफी पुनल सां इंसाफ कयो। पुलिस करती नामंजूर, पुलिस करती नामंजूर, पुलिस करती नामंजूर, पुलिस करती नामंजूर। और जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हिन मुल्क में जेको अहिड़ा हालात पैदा थी कया विया आहिनि जो हितां जा जेके सहाफ़ी आहिनि ऐं जेके हितां जी आवाम बि जेको आहे त महफ़ूज़ न रही। और हिन वक़्तु हीअ हालात इहा आहे जो हितां जी जेकी पुलिस आहे, जेकी पुलिस जेका आवाम जो जेकी मुहाफ़िज़ आहे, उन्हनि जेको आवाम जे लाइ जेको मुहाफ़िज़ बड़ी पंहिंजो किरदारु अदा कंदी आहे। लेकिन हालत इहा आहे त हितां जा जेके पुलिस में जेके अहिड़ा करप्ट माण्हू बि आहिनि, अहिड़ा रिश्वतखोर जेको ऑफिसर बि आहिनि ऐं कारी भेड़ियूं जेके चवंदियूं उहे बि आहिनि, जेके आवाम जे मथां ज़ुल्म करनि थियूं, ज़्यादतियूं करनि थियूं। ऐं हिकिड़े असांजे सहाफ़ी, असांजी हीअ रित जे हिकिड़े साथी उन जेको आहे त उनजे ख़िलाफ़ु आवाज़ उथारी, जंहिंखे जेको सरेआम गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। ऐं इन हवाले सां हिते जेको आवाम जो साथ असांजो ॾिए थी भरपूर सहाफ़ियुनि जो ऐं सहाफ़ी जे हक़ जे लाइ, उनजे खून जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ आवाम बि असांजो साथ ॾिए थी पई। अचो त हुनखां पुछूं इन हवाले सां हुननि जो छा चवणु आहे। जीअं त साईं असांजो सिथ जो सहाफ़ी पुनल खे SHO सरवर बताखोर शहीद कयो वियो आहे। असांजे सिथ जे सहाफ़ी खून सां इंसाफ़ कयो वञे, असांजो मुज़ाहिरो रिकॉर्ड कयो वञे। सहाफ़ी सां इंसाफ़ कयो, सहाफ़ी सां इंसाफ़ कयो। SHO सरवर जी त हिननि जो आवाम जो इहो मुतालबो आहे कि जंहिं सहाफ़ी खे शहीद कयो वियो आहे, उनखे नाहक क़त्ल कयो आहे, त उन्हनि जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं उनखे जेको आहे उनखे कैफ़िर किरदार ते पुॼायो वञे, जीअं त दुनिया खे ख़बर पई सघे त जेको आहे त आवाम बि जेको आहे त सहाफ़ियुनि सां गॾु आहे। अरे ख़बरदार, पंहिंजा हथ मथे कयो, न त गोलियुनि सां परूर खणींदोमांव। केरु आहीं तूं? तुंहिंजो मौत। साहब असांजो जल्द एॾो मौत जो असां सोचियो न हुयो। अरे चुप कर। अरे जेके पंहिंजी हयाती प्यारी आहे, सूबेदार की तरह भॼी वञो, न तव्हांजो मौत
मुकद्दर बड़ी चुको। तोखे छा खपे आऊं तोखे ॾींदुसि, बस इहो रेवालो हेठि कर। रईस बाबल खान तूं मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? तूं मूंखे छो थो मारणु चाहीं? अरे उन तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो? उनखे तूं छो मारे छॾियो? उहो बेॾोही हो। उन हक़ सच जी ॻाल्हि कई तॾहिं तूं उनखे मारे छॾियो। रईस मूंखे माफ़ कर, मूंखां ग़लती थी वई। अरे तूं ग़लती करी हा, तोखे माफ़ करे छॾिया। तूं ग़लती न पर गुनाह कई, गुनाह। तूं हिकु पोड़े पीउ जो पुटु मारे उनखे बेसहारो करे छॾियो आहे। हिकु बेगुनाह इंसान जो क़त्ल करणु सॼी इंसानियत जे क़त्ल जे बराबरि आहे। सूबेदार तोखे हाणे मारणु गुनाह न, वाजिब आहे, वाजिब। रईस मां तोखे हथ थो वधियां, मूंखे मारणु ऐं मरणु नथो चाहियां। असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे, जंहिं गुनाह ॾिसी चुप कयो उहो बि गुनाह जे बराबरि आहे। मरण लाइ तयारु थी। अस्सलाम वालेकुम वाली खैर। वालेकुम अस्सलाम खैर, खुश फिदा खुशां। यार ॻाल्हि ॿुधी थी? कहिड़ी ॻाल्हि? कल शाम सूबेदार सरवर खे अलाए केरु गोलियूं हणी मारे वियो। यार इहो त ॾाढो सुठो थियो। जंहिं बि इन ज़ालिम खे मारियो आहे अलाह उन इंसान खे वॾी हयाती ॾींदो। असांजा बि उन सां दुआऊं गॾु आहिनि। हा यार, इन ज़ालिम सूबेदार असांजो जीअण ई जंजाल करे छॾियो। हाणे असां सकून सां रहंदासीं। लखन जी जोड़िया हा हा, लखन जी जोड़िया हा हा, लखन जी जोड़िया हा हा, लखन जी जोड़िया। मां तुझी मुमल तू मुझो राणो छो न कया मां तो सामाणो। मां तुझी मुमल तू मुझो राणो छो न कया मां तो सामाणो। वाह वाह लखन जी जोड़िया हा हा, लखन जी जोड़िया। खुशबू आही, गुल तू खुशबू
लखन जी जोड़िया मां तुझी मुंह मल तू मुझो राणो छो न कया मां तो सामाणो मां तुझी मुंह मल तू मुझो राणो छो न कया मां तो सामाणो वाह वाह लखन जी जोड़िया हा हा लखन जी जोड़िया। मास्तर ॻाल्हि ॿुधी थी सूबेदार सरवर मरी वई मरी ना कुत्ते जी मौत मारियो वियो। छा मतलब? मतलब त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। बाॾी यग इहो ज़ालिम सूबेदार कुनल साफ़ी खे मारे छॾियो। अॼु अलाह बि उनखे किनो करे मारे छॾियो। सही थो चवे मास्तर, आख़िर ज़ालिम जो बि अंत थींदो आहे। अलाह भलो उन शख़्स जो करे जंहिं इन ज़ालिम इंसान खां असांखे निजात ॾियारो आहे। हा यार, अलाह उन शख़्स खे वधाईंदो, अलाह उनखे आबाद कंदो। डॉक्टर साहब हाँ हाणे असांजो बि त इलाज कयो, छॾियो ॿारनि खे, असांखे बि मथे में सूर पियो आहे। रईस बाबल खान ॻोठ जा हालात तमामु ख़राब थी विया आहिनि। रोज़ चोरियूं लुटमार फुरो लॻो पियो आहे। हाणे त घर खां ॿाहिरि निकिरण में भउ थो थिए। नियाज़ तूं डिॼ न, असां ॻोठ जे हर ईंदड़ वींदड़ रस्ते ते पुलिस जी चौकियूं लॻरायूं आहिनि। चोर जल्द गिरफ़्तार थींदा। अलाह करे ईअं ई थिए, बाक़ी चोरनि त असांजो जीअण हराम करे छॾियो आहे। नियाज़ अलाह भलाई कयो, उते त हलो। अदा लॻे थो हाणे पाण खे कुझु न कुझु करणो पवंदो। पुलिस हिन महिल ताईं कुझु बि न करे सघी। चोरनि जे वारदातनि खां सॼो ॻोठ ख़ौफ़ ऐं हिरास में अची वियो आहे। बाबल मां त कोशिशि करे रहियो आहियां, पर लॻे थो चोर ॾाढा चालाक आहिनि। या त उन्हनि जा भाग भलाइण जो हथ ई कोन था अचनि। अदा काॾे वेंदा? 100 ॾींहं चोर जो, 1 ॾींहुं भागे जो ज़रूरु थींदो आहे। बाबल छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे, मूंखे ॿुधाए त इहा डॉक्टर केरु आहे? डॉक्टर? अच्छा, शायदि तव्हां डॉक्टर रीमा जी ॻाल्हि था कयो। अच्छा, त उनजो नालो रीमा आहे? अदा डॉक्टर रीमा इंजो वारनि जी तरफ़ां हिते ग़रीबनि जो मुफ़्त इलाज करण आई आहे। इहो त वॾो सवाब जो कमु आहे बाबल। मुंहिंजे लाइ को कमु हुजे त मूंखे बि ख़िदमत जो मौक़ो ज़रूरु ॾिजो। अदा हाल फ़िलहाल मां रीमा खे कोर्ट में कैब हणाए ॾिनी आहे, जिते उहा ग़रीबनि जो इलाज करे थी। बाक़ी सोचियो आहे असांजे ॻोठ में बि हिकु वॾी अस्पताल ठाराइजे, पोइ तव्हांखे बि मौक़ो ज़रूरु ॾींदासीं। ठीकु आहे बाबल, मां त नेकी ऐं चङाई जे कम में हर वक़्तु हाज़िर आहियां। अच त बाबल हाणे हलूं।
रीमा तव्हांखे काॾे बि वञिणो हुजे मूंखे ॿुधाईंदा कयो, ईअं अकेला न वेंदा कयो, मां तव्हां सां गॾु हलंदुसि। रीमा पहिरियों त तव्हां मूंखे रईस चवणु बंदि कयो, मां रईस कोठ वञण लाइ आहियां, तूं मूंखे बाबल चई सघे थी। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबा। डॉक्टर साहिबा तव्हांखे हिते कंहिं शइ जी तकलीफ़ त कोन्हे? न भूतार साईं, मूंखे त का बि तकलीफ़ कोन्हे कंहिंखे। तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त हिन बंदे खे हुकुम कजो। जी जी भूतार, जेकॾहिं मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत पई त मां तव्हांखे ॿुधाईंदसि, ठीकु आहे? मां हलां। अल्लाह निगहबान तव्हांजो।
सिकंदर सरदार हिन साल फ़सुलु कीअं थियो आहे? उतार बेफ़िक्र थी, हिन साल फसल माशाल्लाह ॾाढो भलो थियो आहे। बोतार तूं त पंहिंजे अखियुनि सां फसल ॾिठो, पर हेर असां ॾाढी महिनत कई आहे, अलाह असांखे उन जो फल ॾिनो आहे। شالا خيريتا بخير خش على شالا خش بخير خش على شالا خش بخير अरे बाबा तव्हां हलो ऐं पंहिंजो कमुकार कयो। बाबल मूंखे तोसां कुझु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। ठीकु आहे वेहो ना बाबल। अदा छा ॻाल्हि आहे? अॼु ॾाढो ख़ुशि थो लॻी। बाबल मूंखे हिकु छोकिरी पसंदि अची वई आहे। छा तूं छोकिरी पसंदि कई आहे? हा बाबल हा, ऐं मां हुन सां शादी करणु थो चाहियां। अदा जल्दी ॿुधाए उहा ख़ुशि नसीब छोकिरी केरु आहे जंहिंसां मुंहिंजो भाउ शादी करणु चाहे थो? उहा तुंहिंजी महिमान डॉक्टर रीमा आहे। छा डॉक्टर रीमा? हा बाबल मां त उनखे पहिरीं नज़र में पंहिंजी दिलि ॾेई वेठो आहियां। मां शादी कंदुसि त उन्हीअ सां, ॿियो कंहिंसां बि न। बाबल तूं मुंहिंजी शादी रीमा सां कराईंदे न? हा दा मां तुंहिंजी शादी छो न कराईंदुसि, पर हिकु मसइलो आहे। मसइलो? कहिड़ो मसइलो? अदा पहिरियां मां डॉक्टराणी खां पुछा त कयां हू शादी करणु चाहे थी या न? बाबल उहा शादी करे या न करे, पर तोखे उनखे हर हाल में राज़ी करणो पवंदो। हा अदा मां कोशिशि कंदुसि। बाबल कोशिशि न, पर मूंखे रिज़ल्ट खपे, रिज़ल्ट। होतार साईं दिलि चो तो लाहीं, फुड़ी फुड़ी तलावा तुंहिंजो मुंहिंजो बि अलावा। रीमा मूंखे तव्हां सां हिकु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। बाबुल बादशाह मूंखे बि तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। अच्छा पहिरियों तव्हां ॻाल्हि कयो। न न पहिरें तव्हां ॻाल्हि कयो। ठीकु आहे पहिरियों मां ई ॻाल्हि कयां थो। रीमा जेका ॻाल्हि मां तोखे कयां थो उहा ॿुधण खां पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। तूं मञी चाहे न मञी, तोसां का ज़ोर ज़बरदस्ती न आहे। जी जी तव्हां ॻाल्हि कयो। रीमा मुंहिंजो भाउ राजा ख़ान तव्हांखे पसंदि करे थो, तव्हां सां शादी करणु चाहे थो। बाबुल बादशाह मां त तव्हां सां शादी करणु चाहियां थी। मूंसां शादी? हा बाबुल मां शादी कंदसि त फ़क़ति तोसां, ॿिए कंहिंसां बि न। रीमा मां शादी कोन कंदुसि। मां पंहिंजी सॼी ज़िंदगी ग़रीबनि जी ख़िदमत में गुज़ारींदुसि। ग़रीबनि जी ख़िदमत आऊं बि कंदी आहियां, ऐं शादी खां पोइ बि उनजी मां ख़िदमत कंदी रहंदसि। सॉरी रीमा मां मजबूर आहियां, मां शादी करणु नथो चाहियां। बाबुल बाबुल मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। बाबुल मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। छा हाल थी सोणा? ख़ुशि आहीं? ख़ैर तबियत सही थी? खबरदार! तू अरे शरा चरियो थियो आहे छा?
हिनखे छो मारी? यार हिन मुंहिंजो मुंहुं ॾिसी वरितो, हिनखे न मारिया हा त ही सभु के मुंहिंजो नालो ॿुधाया। यार ॻाल्हियुनि खे छॾियो, निकिरण जी कयो, माण्हू था अचनि। भोता राजा खान अफ़सोस जी ॻाल्हि आहे, तुंहिंजे हूंदे बि रोज़ ॻोठ मां चोरियूं ऐं फुलियूं था थियनि। होतार माण्हू आवा मारिया बि वञनि, पोइ बि तूं हथ ते रखी वेठो आहे। बाबा तव्हां इहो ई सम्झो था त मां हथ ते रखी वेठो आहियां, पोइ तव्हां ई ॿुधायो त मां छा कयां? भोतार असांखे पक आहे चोर ॿिए किथां जा न आहिनि, पंहिंजे ॻोठ जा ई आहिनि। बाबलड़ा तोखे एतिरी पक आहे न, ॿुधाए आख़िर चोर आहिनि कहिड़ा? अॻी चोर ॻोठ जा ई आहिनि, चोरी करे ॻोठ में गुम थी था वञनि, ॿाहिरि निकिरण हा त पकड़िजी पवनि हा। वो काका ओड़ो आहीं छा? मां बि इहो थो चवां, ख़बर कीअं पवे चोर कहिड़ा आहिनि? पाजी असां सभिनी सलाह कई आहे, सॼे ॻोठ खे साख ॾींदासीं। होता रे ॿुधी थो न, चोर ई हिकिड़ा करनि, साख वरी ॿिया खणनि। अॻी तोखे बाह न लॻे, साख बि तोसां गॾु खणंदासीं। असां साख खणंदासीं। होता तुंहिंजी छा सलाह आहे? बाबा तव्हांखे मूं सां ऐं मूंखे तव्हां सां ई हलणो आहे, जीअं तव्हां चवंदो इंशाअल्लाह उहो ई थींदो। बागी सॼे ॻोठ में ऐलान कराए छॾ, सुभाणे सभु हिते अची साख खणंदा। हाज़िर भोतार साईं, फुड़ी फुड़ी तलावा सभु जो अलावा। भोतार असां साख कीअं खणंदासीं? असां त चोर आहियूं, चोर। भोतार मां मरी वेंदुसि पर साख कोन खणंदुमि। भोतार असां गुनाहगार आहियूं, पुरानी न आहियूं जो पंहिंजो सिर बचाइण लाइ कूड़ ते साख खणूं। भोतारा फुड़ी फुड़ी तलावा लॻे थो मूंसां गॾु इन जो बि अलावा। मुंहिंजी सलाह वठो, ॻोठ छॾे भॼी था हलूं। बस ॾे, ॻोठ था छॾे भॼी हलूं। मुंहिंजी हिते एतिरी ज़मीन आहे, मां उहा छॾे कीअं वेंदुसि? भोतार पोइ सोचो त आख़िर छा थिए। मुंहिंजो त मथो ई ख़राबु हो जो हिन निभागे बागी जे चवण ते मूं तव्हांजो साथ ॾिनो, न त मूंखे कहिड़ी बुख हुई जो मां चोरियूं करायां हा। भोतार हाणे छॾियो हिन मयारनि खे, हाणे सोचो छा कजे। छा वरी छा कंदासीं? साख खणंदासीं। न भोतार न, असां साख न खणंदासीं, पंहिंजो ॾोह क़बूल कंदासीं। आशिरा तूं सही थो चए, मां बि ॾोह क़बूल कंदुसि। मां बि ॾोह क़बूल कंदुसि, बाक़ी साख कोन खणंदुमि। दे खबर पागी, मरंदे या साख खणंदे? भोतार मूंखे न मार, मां साख खणंदुसि पर मरंदुसि न। त पोइ खण हिननि जा लाश ऐं ठिकाणे ते लॻाए। हाज़िर भोतार, हाणे तो खण। अदा भोतार घुरायो आहे तव्हांखे साख जे लाइ, साख जे लाइ छा थींदो अलाए केरु चोर थींदा? भोतार सही फ़ैसिलो कयो आहे, ख़बर त पवंदी चोर कहिड़ा आहिनि। मुंहिंजा भाउ, मां किथे को ग़लति फ़ैसिलो त न आहे कयो। चवंदा आहिनि त साख न ॾींदे चङी हूंदी आहे ऐं न वठंदे चङी हूंदी आहे। अदा असांजे प्यारे नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, जंहिं कम सां कंहिं इंसान जो भलो थिए त उहो कमु ग़लति नाहे हूंदो। अदा तूं सही फ़ैसिलो कयो आहे, तूं साख
पंहिंजे फ़ाइदे जे लाइ न बल्कि ॻोठ जे भलाई लाइ खणाए थो। जेको सचो हूंदो उहो बची वेंदो, जेको ॾोही हूंदो उहो सड़ी ख़ाक थी वेंदो। या अल्लाह रहम कजांइ, मां सड़ी ख़ाक थियणु नथो चाहियां। तोखे सारणो आहे त हिन भोतार खे साड़जांइ, छो जो फुड़ी फुड़ी तलाव मुंहिंजो त अलाव। भोतार सॼो ॻोठ खे घुरायो साख जे लाइ। हा न यार, भोतार त सही चयो आहे न, साख खणंदासीं त चोरनि जो ख़बर पवंदो न। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। असां सभु इन जे लाइ हिते गॾु थिया आहियूं त हर रोज़ असांजे इलाइक़े में चोरियूं ऐं फुरियूं थियनि थियूं। भोतार तूं सही थो चवे, इन चोरनि असांजो जीअर जजाड़ करे छॾियो आहे। इनखे इबतनाक सज़ा मिलणु खपे। तंहिं करे भोतार राजा खान ऐं रईस बाबल खान SP साहब खे चई करे ॻोठ जे हर ईंदड़ वींदड़ रस्तनि ते पुलिस जूं चौकियूं क़ाइमु कयूं आहिनि, जीअं चोर जल्दी पकड़िया वञनि। पर चोर चोरी करे ॻोठ खां ॿाहिरि त निकिरनि ई नथा, ॻोठ में ई गुम था थी वञनि। इन जो इहो मतिलबु आहे त चोर ॿाहिरि जा न बल्कि हिन ॻोठ जा आहिनि। तंहिं करे असां सभु गॾिजी इहो सलाह मशवरो कयो आहे त सॼे ॻोठ खे साख ॾींदासीं। जेको चोर हूंदो ऐं ईमान जो पको हूंदो। ईमान जो पको आहियां, लोह ऐं स्टील खां वधीक सिर्फ़ु काठीअ खां कचो आहियां। उनमें छेतियूं हूंदियूं लॻंदियूं आहिनि। उन जे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो त पंहिंजो ॾोह क़बूल करे साख कोन खणंदो। अगरि जेकॾहिं चोर बेईमान ऐं ईमान जो कचो हूंदो, उन जे दिलि में ख़ुदा जो को बि ख़ौफ़ न हूंदो ऐं कूड़ ते साख खणंदो त अल्लाह पाक उन चोर खे हिन ई जहान में इबरतनाक सज़ा ॾींदो। कीअं साख न खणा, उन वॾेरो मारींदो। हेॾो साख जी ॻाल्हि आहे, बसि ॿिन्हिनि पासनि मौत आहे। अल्लाह बचाए। फुड़ी फुड़ी तलाव मुंहिंजो बि अलाव आहे। मौला पंहिंजे छपर छांव में रखजांइ। त बाबा सभु गॾिजी करे अचो अचो त साख खणूं। बेटा ॾिसो चाचा, उतो साख खणो। मिठा खान अल्लाह पाक जो किताब खणी आ, रख जी टेबल ते। हाज़ुर भोतार खणी थो अचां। अब ॾिस सुकण सां सभु सावा बि सड़नि। ख़ुदा जी मार पवे का हिननि चोरनि खे। चोरियूं उहे कनि, साख असांखे थिए। डिॼो न, तव्हां खां अॻु में मां थो साख खणा। पागी तू डिॼ ना, तू हल, मां तोसां गॾु आहियां। भोतार साईं, अल्लाह जो वास्तो थी, पंहिंजी मुर्शद जो वास्तो थी।
मुझो हाँ फाटी पवंदई अग में तू हल वो मां चाही तो कुछ समझो बोतार साईं मुझे अंदर में डकड़ी पइजी रही थी। अदा बीठो छा तो सोची अच गुजरिया साक जे हेठां। हाँ दा हाँ अचा पियो। वॾेरे खे त कुझु न थियो वॾो को ढीठ आहे। चोर मुझो पी चोर मुझो ॾाढो चोर मुझो सॼो ख़ानदान चोर मूंखे माफ़ कयो मूंखे माफ़ कयो मां साॻियो कोन कंदुसि। बुढ़ी बुढ़ी तलावा मुझो भी अलावा मुझो भी अलावा। अरे 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 इनके वठी पुलिस के हवाले क्यों? हेलो करो तो बहुत अरे अरे हटा टोपो पुलिस के हवाले क्यों? जब मैं डाले के टोपो मार चोरी का टोपो। अदा मूंखे तो मां इहा उम्मीद न हुई तू लालच में एतिरो अंधो थी वेंदे मूं कॾहिं सोचो बि न हो। ये दुनिया वारो ॾिसो बुरे कम जो बुरो नतीजो थींदो अथव। जेतिरो अलाह पाक तव्हांखे ॾिनो उन ते शुक्र कंदा कयो लालच न कंदा कयो। लालच हमेशा ख्वार कराईंदी आहे तंहिं करे नेकी जा कम कंदा कयो दुआऊं वठो। पैसो मिल्कियत हिते ई रहिजी वेंदो आहे कोई बि गॾु खणी न वेंदो। इंसान खणी वेंदो आहे रुगो पंहिंजा अमाल खणी वेंदो आहे। जंहिंजा अमाल सुठा हूंदा उहो दोज़ख जे बाह खां बची जन्नत ॾे हली वेंदो। तंहिं करे पाण खे ऐं पंहिंजी ॿारनि खे सुठी तरबियत ॾियो इन में असां सभिनी जी भलाई आहे। बाबल बादशाह ओ बाबल बादशाह मां दुआ गो आहियां अल्लाह ताला खां इहा दुआ घुरां थो तव्हांजी हीअ जेका मिसाली जोड़ी आहे सा क़यामत ताईं क़ाइम दाइम शाद आबाद रहे। हुजे त अहिड़ी हुजे गुल गुलाबन जहिड़ी हुजे जोड़ी हुजे त अहिड़ी हुजे गुल गुलाबन जहिड़ी हुजे जेको ॾिसे हवा करे जेको ॾिसे हवा करे जोड़ी हुजे त अहिड़ी हुजे गुल गुलाबन जहिड़ी हुजे जोड़ी हुजे
हुजे। लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर।